नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर कुद्दामना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम व ख़िताबिहिल मुबीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फ़त्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वालुहु इरशाद फरमायो, कुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह, ऐ प्यारा महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवा फरमायो
माण्हुनि खे चओ त जेकॾहिं तव्हां अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू सां मुहबत करणु था चाहियो, अव्हांजी अल्लाह सां मुहबत आहे त फत्तबिऊनी, मुंहिंजी ताबेदारी कयो। पोइ मुंहिंजी ताबेदारी तव्हां जॾहिं कंदव, युहब्बुकुमुल्लाह, अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू मुंहिंजे ताबेदारी जे सदक़े में तव्हां सां मुहबत फरमाईंदो। व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम, ऐं अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू मुंहिंजे इताअत ऐं फर्मा बरदारी जे करे तव्हांजा गुनाह बि बख़्शींदो। वल्लाहु गफ़ूरुर रहीम, बेशक अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू माफ़ कंदड़ ऐं रहम फरमाइण वारो आहे। इहा आहे इन आयत सॻोरी जी माना जेका मां तव्हांखे तक़रीबन गुज़िरियल 2 जुमनि खां वठी करे ॿुधाईंदो अचां पियो, जंहिंजो आम ज़ाहिरी मफ़हूम इहो ई आहे त इमामुल अंबिया सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी इताअत ऐं फरमान बरदारी अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू सां मुहबत जी निशानी आहे। हर कम जी का न का निशानी हूंदी आहे, अलामत हूंदी आहे, ऐं उहा अलामत ई उन जे सुञाणप जो निशान हूंदो आहे। अल्लाह साईं जल जलालहू अमन वालहू सां मुहबत करण जी अलामत आहे सोणे नबी करीम जी फर्मा बरदारी। जंहिं बि माण्हू नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ताबेदारी कई, उन शख़्स खे अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू प्यारो सम्झंदो आहे, प्यार फरमाईंदो आहे, ऐं उन जो मर्तबो ऐं मक़ाम दर्जो बुलंद फरमाईंदो आहे। अञा खणी थोरनि लफ़्ज़नि में ईअं बि सम्झो त रब करीम जी ज़ात बाबरकात नबी करीम जे ताबेदारी करण वारे खे पंहिंजे रज़ा ऐं पंहिंजे इनायतुनि ऐं पंहिंजे महिरबान सां नवाज़े। जेकॾहिं उनखे अल्लाह ताला जी ज़ात विलायत जो दर्जो अता फरमाए त इहा का वॾी ॻाल्हि कान्हे का। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ताबेदारी कंदड़ खे ई ख़ुदा ताला वली बनाई छॾींदो आहे। अल्लाह ताला पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खां अॻु में जेतिरा बि नबी मोकिलिया हुआ, अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम खे मोकिलण जो मक़सदु बि इहो हूंदो हो त उम्मतूं पंहिंजे नबियनि जी ज़िंदगीअ खे पंहिंजे आॾो मशअले राह बनाइनि ऐं उन्हनि नबियनि जे तरीक़े ते हली अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू सां पंहिंजे मुहबत जो सबूत पेश कनि। पर तव्हां असां सभिनी जो अक़ीदो ईमान आहे त असांजो प्यारो नबी आख़िरी नबी आहे। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम खां बाद ॿियो को बि नबी न ईंदो। जॾहिं आदम, इब्राहिम, नूह, मूसा, ईसा 1.25 लख नबी पंहिंजे पंहिंजे उम्मत जा सरदार हुआ, पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांजे नबी करीम खे त वरी नबियनि जो सरदार बनायो आहे। मुस्लिम शरीफ जी हिकिड़ी हदीस पाक आहे जेका अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू जे हबीब करीम अलैहिस्सलाम जे हिकिड़े सहाबी बयान फरमाई आहे। उहा मां तोखे ॿुधायां, उन मूं अंदाज़ो लॻाए त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़ाम ऐं संदुन इताअत ऐं संदुन फर्मा बरदारी केतिरी अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू वटि अहम आहे त जॾहिं अल्लाह पाक उन जी अहमियत बयानु कई आहे त असां बहैसियत मुस्लमान जे पंहिंजे नबी जी ताबेदारी ज़रूरु कयूं। सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हिकिड़ो मसइलो तव्हांखे ॿुधायां त मस्जिद शरीफ़ में दुनिया जूं ॻाल्हियूं कचहरियूं करणु मना आहिनि। अल्लाह ताला तव्हांखे असांखे मस्जिद में अचण जी तौफ़ीक़ फरमाई आहे। इहा का मामूली ॻाल्हि न आहे। दुनिया में बि
ओ ताक़त उन्हीं खे अचणु ॾिबो आहे जंहिंसां ठाह आहे। जंहिंसां ठाह न हूंदो आहे उनखे ओ ताक़त अचणु न ॾिबो आहे। जेकॾहिं को भुलिजी खणी आयो बि त चइबुसि यार तॾो आहे चवां कोन थो पर ॿीहर न अचिजां। आहे या न आहे अदा? पर जंहिंसां ठाह हूंदो आहे तंहिंखे जी जी कबो आहे। थधा पाणी पीआरिबो आहे, चांहि पीआरिबी, खट सवली करे ॾिबी, कुर्सी छंडे ॾिबी, ॿ घड़ियूं हुन सां वेही कचारियूं कबियूं। इहो आहे ठाह ऐं मुहबत जी निशानी। ऐं भला जेकॾहिं को ईअं आयो तुंहिंजी दिलि बि नथी चवे, चवंदेसि यार ॿीहर बसि महिरबानी कर साईं तॾहिं त न जा, अॼु कोन थो चवां, न त ॿिए ॾियारे ईंदे त छॼ धूड़ जो मथे में विझंदो साईं। आहे या न आहे अदा? हे बि ईअं सम्झो अलाह ताला जल जलालु अमन वालू तव्हांखे असांखे मदीने वारे साईंअ जे सदके घुरियो आहे जो पंहिंजो दर नसीब फरमायो अथसि। दुनिया त घणी पई घुमे पर जंहिंखे रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे दर ते पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए सो वॾो ख़ुशकिस्मत शख़्स आहे। अल्लाह ताला जल जलालु अमन वारो जे प्यारे हबीब करीम जी ज़ात इरशाद फरमाइनि था अहब्बुल बिलाद इलल्लाहि मसाजिदुहा। हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे त मस्जिदियूं अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जे ज़ात बाबरकात खे पूरी दुनिया जे ॻोठनि मां वधीक प्यारियूं आहिनि। अहब्बुल बिलाद, ॻोठनि में प्यारे खां प्यारो ॻोठ या प्यारी जाइ कहिड़ी आहे? मसाजिदुहा। रब सही फरमाए थो त अलाह साईं खे मस्जिदियूं वधीक वणंदियूं आहिनि। हाणे जेका शइ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे प्यारी आहे उन प्यारीअ घर प्यारी जाइ ते अल्लाह ताला तव्हांखे असांखे अचण जी तौफ़ीक़ नसीब फरमाई आहे। पर जे उते वेही असां वरी पंहिंजी इबादत ज़ाया कयूं त सुठो न आहे। तो मां इन्ही जे करे थो तव्हांखे अर्ज़ु कयां त असांजा के मुसलमान मस्जिद में सवेर बि ईंदा आहिनि, असां मौलवनि खां बि अॻे, पर वेही वरी ॻाल्हियूं कंदा आहिनि दुनिया जूं। वापार जी ॻाल्हि थी, का ॿनी ॿारे जी ॻाल्हि थी, का पाणीअ जी ॻाल्हि थी, का होॾों जी का होॾों जी। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अल्लाह जे घर में मस्जिद में तव्हां जॾहिं दुनिया जी ॻाल्हि कंदा हो त तव्हांजा अमल नेकियूं ईअं चट थी वेंदा आहिनि जे सुकीअ काठीअ खे बाहि साड़े छॾे। सुकल काठी खे बाहि छॾींदी? पाण सम्झो था बाहि रुगो लॻण जी देरि आहे, वो छेड़ो वञी कंदुसि पोइ जान छॾींदसि। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था अल्लाह जे घर में मस्जिद में वेहो, क़ुरान पाक जी तिलावत कयो, क़ुरान नथो अचेव, ज़िक्र अल्लाह जो कयो, ज़िक्र नथो अचेव, मां मुहम्मद करीम ते दुरूद पढ़ो। हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जे कुझु बि नथो अचेव त ख़ामोश थी वेठा हुजो, तव्हांजो चुप वेहण बि इबादत आहे। फ़ाइदो त केतिरो आहे। मस्जिद जे लाइ नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था मशा इलल मस्जिद, जेको बि माण्हू घर मां निकिरी मस्जिद ॾे हलंदो आहे, तव्हां मां को गुपचाणी मां थो अचे, को खॾड़े मां थो अचे, को 22 चक जो थो अचे, के ॼाण साहब जा था अचो, के मुजादा सरवराबाद खां था अचो, मां ॾिसां पियो परे परे खां था अचो, अवां निकिरो था जुमो पाण था वञूं, मस्जिद में था वञूं पिया, वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजी ज़ात तां क़ुर्बान वञा। हुज़ूर फरमाइनि था बानो घर मां निकिरंदो आहे अल्लाह ताला मलाइकनि खे हुकुम फरमाईंदो आहे विख विख ते नफ़िल जो सवाब लिखोसि। केॾी भलाई आहे। अलाए केतिरो विखूं हणो था, अलाए केतिरो पंधु कयो था, सिड़जो था, वांदा बि कोन आहियो, ज़मींदारी कंदा हूंदव, हारपो कंदा हूंदव, मज़दूरी कंदा हूंदव,
पर मुंहिंजा सोना तव्हांजी दिलि चवंदी आहे त अलाह जे घर में वञूं, अलाह रसूल जूं ॿ टे ॻाल्हियूं ॿुधूं, हियां ठरी पवंदो। अठे ॾींहं मिड़ई दिलि ताज़ी थी पवे पई। सवाब त एॾो वॾो आहे जो ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजी ज़ुबान खे ताक़त न आहे जो मां बयानु करे सघां। एॾो वॾो अलाह साईं तव्हांखे अजुर थो अता फरमाए हिन अचण जे करे, वॾो सवाब आहे। पर वरी उन्हीअ खे न माण्हू तीली ॾेई पाण ॿारे छॾे, फ़ाइदो न आहे। सुणा मिठड़ा, अच अलाह जे घर में, वेह ख़ुदा जे घर में, पर जेतिरो टाइम मिलई अलाह जो ज़िक्र कर। ॿियो नथो अचे त दिलि में चओ अल्लाह 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 अल्लाह। इहो नथो अचे चओ ला इलाहा इल्लल्लाह, इहो त सभु कंहिंखे अचे थो, ला इलाहा इल्लल्लाह आस्ते आस्ते वेठो चओ। पर अञा बि वधीक त मुंहिंजे हबीब करीम फरमायो आहे सलात सदाई पढ़ो, अवांजी सलात मूं वटि पहुचंदी आहे, पर जुमे जे ॾिहाड़े जी सलात घणी पढ़ो जो मां पाण ॿुधंदो आहियां। यौमुल मशहूद आहे, हाज़री जो ॾिहाड़ो आहे। अवांजी सलात जेका जुमे जे ॾिहाड़े जी आहे उहा साईं फरमाइनि था तव्हां जूं सभु सलातूं पुॼंदियूं आहिनि, पर इहा वरी मां पाण ॿुधंदो आहियां। दलाइल ख़ैरात वारे रिवायत आंदी आहे अन्नी अस्माउ सलात मिन अहले मुहब्बती। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाईंदा तमाम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहब्बत वारे मुसलमान जो दुरूद सलाम पंहिंजे कननि सां पाण ॿुधंदो आहियां। जिलाउल फ़हाम हदीस पाक जे मौज़ूअ ते नंढो किताब लिखियल आहे, इब्न क़य्यम जौज़िया लिखियो आहे। ओ फरमाए थो, रिवायत आणे थो, नबी पाक फरमाइनि था बलगनी सौतुहु हैसु कान, मुंहिंजो उम्मती मुहब्बत सां जंहिं वक़्त में मुंहिंजे मथां दुरूद सलाम पढ़ंदो आहे हुन जे दुरूद ऐं सलाम जो आवाज़ बलगनी मां मुहम्मद करीम वटि पहुची वेंदो आहे। सलात पढ़ण वारे जो आवाज़ मां वटि पहुची वेंदो आहे। साईं मदीने में जिथे तव्हांजो रोज़ो आहे उते मस्जिद नबवीअ में, मदीने जे शहर में, हिजाज़ जे मुल्क में, मके जे शहर में न पाण फरमाइनि था हाय सुकान, मुंहिंजो उम्मती काथे बि हुजे, मदीने में रुगो न, साम्हूं रुगो न, मस्जिद नबवी में रुगो न, पर फरमाए था बलगनी सौतुहु है सुकान, मुंहिंजो उम्मती काथे बि हुजे, शाहपुर में हुजे, इंडिया में हुजे, अहमदाबाद में हुजे, कराची में हुजे, पेशावर में हुजे, बलगनी सौतुहु है सुकान, उन सलात पढ़ण वारे जो आवाज़ मां मुहम्मद जे कननि ते पाण ई पाण पुॼी वेंदो। हाणे मां सम्झां थो त तूं जेको बि हिते न जुमे ते सलात पढ़ंदो आहे पंहिंजे ख़्याल सां पढ़ंदो आहे या मुंहिंजे चवण सां पढ़ंदो आहे, ख़ुदा पाक जो कसम आहे अलाह जो घर शाहिद आहे त तुंहिंजो इहो आवाज़ मदीने पहुची थो वञे, हबीबन करीमन जे दरबार में आवाज़ पहुची थो वञे। इन हदीस जे रोशनी में हाणे तोखे केॾो सवाब मिले जो तुंहिंजो आवाज़ महबूबन जे दरबार में पहुची वञे। ऐं ॿी बि ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त माण्हू जॾहिं न हिक ॿिए सां मिलंदा आहिनि, हुज़ूर साईं फरमाइनि था त पाण में मिलो त चओ अस्सलामु अलैकुम। छा चओ? ॿई जॾहिं मुलाक़ात कयो त चओ अस्सलामु अलैकुम। पर हुज़ूर फरमाइनि था हेॾो हिकिड़ो माण्हू आयो, हेॾो ॿियो माण्हू आयो, अस्सलाम चवणो आहे, पर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जेको पहिरियां सलाम चवंदो जन्नत में पहिरीं उहो वेंदो। इफ़्शाउ सलाम, हुज़ूर से फरमाइनि था सलाम पखेड़ियो, घणो सलाम कयो। सल्लिम अला मन तारिफ़हू, जंहिंखे तूं सुञाणी थो उनखे बि अस्सलामु अलैकुम चओ, पर जेको तुंहिंजो अण सुञापरू मुसलमान भाउ आहे उनखे बि अस्सलामु अलैकुम चओ। पाण फरमाइनि था सलाम चवण में तव्हां में मोहब्बत वधंदी आहे, अवां में क़ुर्ब वधंदो आहे, अवां जे दिलि जे अंदरि मोहब्बत जूं जा गुल फुटंदा आहिनि, अवां हिक ॿिए खे बेहिजाब थींदो, हिक ॿिए खे सलाम चवंदो, लाज़मी हुनखे तुंहिंजे दिलि में मोहब्बत पैदा थींदी। वीचारे मूंखे सलाम चयो आहे, चवंदो अदा वालेकुम सलाम। त इहो महबूब साईं फरमाइनि था हिक ॿिए खे सलाम चओ। हाणे ॾिसो
अस्सलाम अलैकुम चवण सुन्नता छाए अदा अस्सलाम अलैकुम चवण सुन्नता पर जंहिंखे अस्सलाम चई ऐं हुन ॿुधो त हिन अस्सलाम अलैकुम चयो आहे त हुनखे वरी रद्दु सलाम वाजिबुन वालेकुम सलाम चवण वरी वाजिब आहे। सुन्नत जो दर्जो कुझु हेठि आहे, वाजिब जो दर्जो कुझु वरी मथे आहे। ईअं खणी सम्झो त सुन्नत बि ज़रूरी आहे पर वाजिब खां घटि, वाजिब उन खां वधीक ज़रूरी आहे। मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था अस्सलाम अलैकुम चवण सुन्नत आहे ऐं रद्दु सलाम सलाम जो जवाब मोटाए ॾियणु इहो वाजिब आहे, ज़रूरी आहे। हाणे मां तो जे ख़िदमत में अर्ज़ थो कयां दाजवर तूं चवंदो आहे अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम या चवंदो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु हाणे तो सलात बि चई ऐं सलाम बि चयो। छा कई? सलात बि चयई ऐं सलाम बि चई। हाणे गोया सम्झ त तो सुन्नत अदा कई। सलाम जो नबी साईं ॾे मोकिली त छा अदा कई? ऐं नबी साईं फरमाइनि था रद्दु सलाम वाजिबुन, उन सलाम जो जवाब मोटाए ॾियणो वाजिब आहे। तो सुन्नत पूरी कई अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। ऐं नबी साईं फरमाइनि था उम्मतीअ जो आवाज़ मां वटि पहुचंदो आहे, पोइ जॾहिं नबी पाक वटि तुंहिंजो आवाज़ पहुतो त हुज़ूर फरमाए थो मूंखे वरी जवाब ॾियणो वाजिब आहे। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह। महबूबन छा फरमा त मूंखे जवाब ॾियणो थी पियो वाजिब। हाणे तो छा चयो? अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। ऐं अल्लाह जा महबूब नबी तो ते सलात हुजे, तो ते सलाम हुजे। तो सलात ऐं सलाम चयो, नबी करीम फरमायो ऐं मुंहिंजा उम्मती तो ते वरी मुंहिंजे तरफ़ खां बि सलाम हुजे। मुंहिंजो महबूब न असां ते सलाम चवे त बेड़ा पार थींदा या न थींदा। महबूब नबीअ जी ज़ुबान मां सलामती जो लफ़्ज़ निकिरे। मुंहिंजा दोस्त चवंदा आहिनि त अल्लाह जो नेक बानो ॾिसी उनखे हरू भरू बि सलाम कंदो कर, छो त नेक बाने जे ज़ुबान मां वालेकुम सलाम निकितो त तुंहिंजा बेड़ा ई पार थी विया। हे त नेक बाने जी ॻाल्हि थो मां कयां, न मां इमामुल अंबिया जी ॻाल्हि थो कयां त महबूब जे मथां तूं सलाम चवीं, हबीब तोखे जवाब ॾे। महबूब जे जवाब जे करे गारंटी आहे, जंहिंखे मुस्तफ़ा चवे तूं सलामत आहे सो सलामत आहे। अल्लाह जे हबीब जी ज़ुबान मां निकिरे तूं सलामत आहे, तुंहिंजे लाइ सलामती आहे, तो ते सलाम आहे। बस इमामुल अंबिया जा एतिरा लफ़्ज़ तुंहिंजे मुंहिंजे छोटकारे जे लाइ सनद आहिनि। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हाणे ॻाल्हि ॿुधो, मां इन्ही मौज़ू ते कोन थो वञा, रुगो तव्हांखे एहसास थो ॾियारायां त तव्हांखे कमाई घणी आहे। तव्हांजी कमाई ॾाढी घणी आहे, ॾाढी घणी आहे। घरां निकिरो था, विखूं खणो था, इरादो कयो था, अचो था, वेहो था, इंतज़ारु कयो था, क़ुरान ॿुधो था, नबी जूं मथां सलातूं पढ़ो था, नमाज़ पढ़ो था, वॾो सवाबु आहे। पर कचहरी करे हर विञाए था छॾियो। दुनिया जी कचहरी न कंदा कयो। मस्जिद शरीफ़ में अल्लाह जे घर में दाख़िल थियो, तव्हांखे ख़बर आहे त दरवाज़े खां अंदरि छा चइबो आहे? अल्लाहुम्मा अफ्तह ली अबवाब रहमतिक व फदलिक। ओ मुंहिंजा मौला तुंहिंजे दर मां अंदरि वञा थो, घर में दाख़िल थियां थो,
इफ्तह ली मुझे ला खोल अबवाब रहमतिक ओ मुझा मौला पंहिंजे रहमत जा दर मुझे लाइ खोले छॾे। अल्लाह ताला फरमाए थो तूं मूंखे अर्ज़ु कयो मां तुंहिंजे लाइ रहमत जो दर खोले छॾियो। खुदा जो कसम आहे, अल्लाह शाहिद आहे, मूं रसूलुल्लाह जी हदीस पढ़ी आहे। पाण फरमाइनि था नमाज़ी नमाज़ जे लाइ जेतिरो टाइम ख़ामोशी सां वेठो नमाज़ जो इंतज़ारु कंदो आहे, ख़ुदा जी रहमत वॾ फुड़े मींहं खां बि वधीक वसंदी आहे। वॾ फुड़ो मींहुं वसंदो आहे न, सावणी जो मींहुं। महबूबन करीमन जी ज़ात फरमाइनि था उन्हीअ खां बि वधीक अल्लाह जी रहमत उन्हीअ माण्हूअ ते वसंदी आहे जेको मस्जिद में ख़ुदा जे नमाज़ जे इंतज़ार में वेठो हूंदो। तंहिंजे करे अर्ज़ु इहो अथव, महिरबानी कयो दुनिया जूं कचहरियूं न कजो। मस्जिद में वेहो, सलात पढ़ो, ज़िक्र कयो, क़ुरान पढ़ो। भला जे कुझु नथा कयो त चुप करे वेठा हुजो। इंशा अल्लाह तबारक व तआला इहो तव्हांजो ख़ामोश रहण बि ख़ुदा जे रज़ा जे वास्ते इबादत में शामिल आहे। अर्ज़ु पे कयो मुस्लिम शरीफ़ जे हदीस जो, नबी करीम जी ज़ात जा सहाबी मस्जिद में वेठा हुआ। हाणे मस्जिद में वेठा हुआ त छा कनि वेही? ज़रूरु ॻाल्हाइजे न बा, ऐं ॻाल्हाइजे बि कहिड़ो जंहिंसां अमल ज़ाया न थिए, इबादत ज़ाया न थिए। सहाबी महबूब जा शागिर्द हा, पाण में वेही ज़िक्र करण लॻा। छा जो हिकिड़े नबी हिकिड़े शख़्स चयो त आदम खे अल्लाह पाक पंहिंजो ख़लीफ़ो चूंडे मलाइकनि खां सजदा कराया। आदम सफ़ीउल्लाह आ, रब करीम जी ज़ात बाबरकात आदम अलैहिस्सलाम जो वॾो दर्जो ऐं मक़ाम फरमायो आहे। हाणे इहा दुनिया जी ॻाल्हि न आहे, इहा नबियनि जी ॻाल्हि आहे, इहा बि इबादत में शुमार आहे। शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे या हुज पिरियनि वटि या कज पिरियनि जी पचार इन्हनि ॿिन्हिनि खां धार शल कादर कंहिंखे न करे। या त महबूब दिलबर वटि वञी वेहो, नबी वटि वेहो, मुर्शिद वटि वेहो, कंहिं नेक सालिह बाने वटि वेहो, अलाह अलाह करण वारे वटि वेहो। जे भला उहा पिरीअ जी तोखे सोहबत नसीब नथी थिए त भला ॻाल्हि त उहा कर। हज़रत पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे मलफूज़ात में हिकिड़ो नकुल आहे त ॿ हिकिड़ा टे फ़क़ीर हा, उहे ॿिए फ़क़ीर वटि वञी महिमान थिया। पोइ जंहिंमहिल राति थी, जेको ओताक धणी फ़क़ीर हो उन महिमाननि खे चयो अदा ॻाल्हि ॿुधी अथव? चई कहिड़ी? की यार मां आहियां मिसकीन, तव्हां महिमान हो, मूं वटि आया हो, तव्हांजो हक़ आहे मां तव्हांखे मानी ॿोड़ भाॼी खारायां, पर यार मूं वटि अथव कुझु कोन, मूं वटि हिकिड़ो टको आहे। अॻे ज़माने में टका हूंदा हुआ, टका तव्हां न ॾिठा, नंढड़ा वॾनि ॾिठा। टको मूं वटि हिकिड़ो टको आहे, टके में 2 पैसा पवंदा हुआ। इहो टको मूं वटि आहे। हाणे ही टके जी चओ दाल वठी अचां, चओ त भला ॾारो वठी अचां, चओ त का ॿी शइ वठी रधे तव्हांखे खारायां, टके मूं छा मिलंदो? फ़क़ीरनि दरवेशनि हिन खे चयो अदा ॻाल्हि ॿुध, टके मां असांजो ड्रहो कोन थींदो, टको बाज़ार में खणी वञ, कौड़ो तेल वठी आ, तेल वठी ॾीए में विझ, ॾीए खे राति रोशन कर त रोशनी में वेही सॼी राति अल्लाह रसूल जूं ॻाल्हियूं कंदासीं। इन मां पंहिंजो पेट कोन भरबो, इन मां पाण खे कुकड़ पुलाव ॿोड़ कोन मिलंदा, इन मां असांखे गोश्त हलवा सीरा कोन मिलंदा। पर हाणे उहो टको जेकॾहिं तो वटि आहे त उहो ज़ाया कोन था कयूं। इन जो तूं वञ, तेल वठी आ। अॻे बिजलियूं कोन हूं, अॻे बतियूं कोन हूं, माण्हू ॾीआ ॿारींदा हुआ। इहो टके जो तेल हुन ॾीए में विझ, ऐं ॾीए में विझी इहो ॾीओ ॿारियूं, पोइ रोशनी थींदी। पोइ छा कंदासीं? सारी राति अलाह अलाह जे रसूल जो ज़िक्र कंदासीं। कमल ॻाल्हि अलाह जी कभी, कमल रसूलुल्लाह जी कभी, कमल असहाबन सगोरन जी कभी। केड़ी मल वेही अलाह रसूल जे ॻाल्हियुनि खे मुर्शिद जी तारीफ़ कभी। छाजे लाइ त कामिल मुर्शिद जूं ॻाल्हियूं करण बि मुंहिंजा दोस्त अलाह रसूल जे ॻाल्हियुनि जे बराबरि हूंदियूं आहिनि।
जेको न कामिल मुर्शिद अल्लाह जो दग ॾसींदो आहे उन मुर्शिद जूं ॻाल्हियूं बि ईअं अथव। मां पढ़ियो आहे मलफूज़ा शरीफ़ में हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हुआ त तव्हांखे रोज़ानो खपे त क़ुरान शरीफ़ जी तिलावत कयो। छा कयो? ॾाढे चओ अबा छा जी तिलावत? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हुआ त क़ुरान करीम जी रोज़ानो थोरी या घणी नागो न कजो, नागो न कजो। आवाज हटा थोड़ो। अदसी पारो नथा पढ़ो, एमी पढ़ो, एमी नथा पढ़ो, हिकिड़ो पन्नो पढ़ो, हिकिड़ो पन्नो नथा पढ़ो त घटि में घटि 3 आयतूं क़ुरान शरीफ़ जूं पढ़ो। छाजे करे त क़ुरान शरीफ़ रोज़ पढ़ण सां क़ल्ब साफ़ थींदो आहे, क़ल्ब सफ़ा थींदो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, असां मुस्लमाननि क़ुरान शरीफ़ पढ़ियो ई कोन्हे। जन न पढ़ियो आहे उन्हनि जी ज़िंदगी सम्झो त ईअं बेकार गुज़री वई। पर उन्हनि खे खपे जेकॾहिं तव्हांजी ज़िंदगी बेकार वई आहे त पंहिंजे बच्चनि जी ज़िंदगी बेकार न कयो। अव्हां खे माइटनि न पढ़ायो, उहो अव्हां जे माइटनि जी ॻाल्हि हुई, तव्हांजे मथां फर्ज़ आहे तव्हां पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ायो। ऐं इहो बि तोखे ॿुधायां जे तूं पढ़ियलु न आहे न ऐं तुंहिंजो बचिड़ो क़ुरान शरीफ़ पढ़ी पवे ऐं तुंहिंजो पुटु क़ुरान जी तिलावत करे त पुट खे बि सवाबु, पीउ खे बि सवाबु। औलाद जे अमल में पीउ जो हिसो आहे, औलाद जे अमल में पीउ जो भाङो आहे, औलाद जे नेकीअ में पीउ जी भाईवारी आहे। औलाद नेकी कंदी, अल्लाह ताला जल जलालहु मन वालूनी सालिह औलाद जो सवाबु पीउ माउ खे बि अता फरमाईंदो आहे। बहरहाल अर्ज़ पे कयुम त हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त रोज़ानो तिलावत क़ुरान जी कयो। पर जे तिलावत क़ुरान जी नथा कयो त पोइ पंहिंजे मुर्शिद जा मलफूज़ात पढ़ो। मुर्शिद जा मलफूज़ात चइबो आहे जेके मुर्शिद जूं ॻाल्हियूं, मुर्शिद जा लफ़्ज़, मुर्शिद जा पंहिंजा ज़ुबान मां फरमायल अल्फाज़, उहे पढ़ो। उन मंझां बि तव्हांखे फ़ाइदो पवंदो। साईं जे भला पढ़ियलु न आहियां त छा कयां? क़ुरान बि पढ़ियलु कोन आहियां, मलफूज़ात बि पढ़ी कोन थो सघां। पाण फरमाइनि था कंहिं ॿिए पढ़ियल खां पढ़ी ॿुध त बि तोखे सवाबु थींदो। बहरहाल अर्ज़ करण जो मतिलबु इहो आहे त उन अल्लाह पाक जे हबीब जे असहाबनि मस्जिद में वेही दुनिया जूं ॻाल्हियूं कोन कयूं, नबियनि जूं ॻाल्हियूं कयूं। ॿिए सहाबी वरी चयो त अल्लाह पाक नूह अलैहिस्सलाम खे ख़लीफ़ो बनायो। नूह नजीउल्लाह सानी आदम आहे। अल्लाह ताला जल जलालहु मन वालो नूह अलैहिस्सलाम जे ज़माने में तूफ़ान आणे सारी मखलूक खे ख़त्म फरमायो। वरी ॿीहर जहान आबाद कयईं त हज़रत नूह अलैहिस्सलाम खे ख़ुदा ताला सानी आदम बनायो, नूह खे अल्लाह नजीउल्लाह बनायो। ॿिए वरी सहाबी चयो त ख़बरदार इब्राहीम खे अल्लाह ख़लील बनायो। ॿिए वरी चयो त अल्लाह पाक मूसा अलैहिस्सलाम खे कलीमुल्लाह बनायो। वरी ॿिए चयो त अल्लाह पाक दाऊद नबीअ खे ख़लीफ़तुल्लाह बनायो। वरी ॿिए चयो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला पंहिंजो कलमो ऐं पंहिंजो रूहुल्लाह बनायो। हाणे इहा ॻाल्हि पई हले, हिकिड़ो हू पियो ॻाल्हि करे, हू पियो ॻाल्हि करे, कचहरी लॻी पई आहे, मस्जिद में वेठा आहिनि, पर दुनिया जी ॻाल्हि कान्हे का, अल्लाह जे नबीअनि जी ॻाल्हि पई हले। बसि इहे ॻाल्हियूं वेठे कयूं त मथां हुज़ूर साईं अची विया। सुभान अल्लाह, सुहिणो नबी साईं आयो। पर जेकॾहिं माण्हू पंहिंजे ख़्याल में हूंदा आहिनि त ॿिए ॾे तवजो घटि कंदा आहिनि। पंहिंजे जो ख़्याल में वेठा हा, महबूब जे अचण खे महसूसु कोन कयूं, पाण चुप करे अची मथां बीही रहिया। ॿुधण लॻा
हिकिड़ो पियो चवे त हज़रत इब्राहिम हेड़ो आहे, ॿियो पियो चवे हज़रत इस्माइल ही आहे, ॿियो पियो चवे त नूह नजीउल्लाह आहे, ॿियो पियो चवे त मूसा कलीमुल्लाह आहे, ॿियो पियो चवे त ईसा रूहुल्लाह आहे। सभई नबियनि जूं तारीफ़ूं पिया कनि। जंहिंमहिल मुंहिंजे महबूब सभिनी जी ॻाल्हि ॿुधी ऐं कुझु टाइम बीठा रहिया, हुननि तवजो कोन कयो त पाण बीही पाण फरमायूं अस्सलामु अलैकुम। छा फरमायो? अस्सलामु अलैकुम। माण्हू वरी चवंदा आहिनि बाबा या अली मदद, सॼो ॾींहुं पियो या अली मदद कर, तोखे केरु थो झले? पर सलाम में या अली मदद न चइबो। सम्झो था अलाए न? सलाम में छा चइबो? चओ चओ छा चइबो? अस्सलामु अलैकुम। बस सलाम इहा शइ आहे, उन में अॻियां या पुठियां ॿी शइ कान ॻाल्हि, बसि अस्सलामु अलैकुम चइबो। बाक़ी घणा माण्हू ॿाहिरि आड़ी जा बाबा या अली मदद, हो चवंदो बाबा पीर मौला अली मदद। तोखे असां या अली खां कोन था झलियूं, भली तूं या अली करस, या अहले सुन्नत जा आहियूं, अली साईं खे बि मञींदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह। पर सलाम में अस्सलामु अलैकुम चवण में या अली कोन चइबो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ॿियो वरी माण्हुनि जी आदत आहे सलाम कोन, अदा भले आए भले आए भले आए, अदा भले भले पोइ चओ, अॻ में चओ अस्सलामु अलैकुम। इहा पाण में आदत बनायो, इहा ॻाल्हि सिखी छॾियो। ॿियो भली ख़ुशि ख़ैराफ़ियत करणी आहे, भले आए जाइजी वियो आहे, 1000 दफ़ा आहे, इहो भली चओ, पर अव्वल चओ अस्सलामु अलैकुम। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालो जे हबीब जो अस्सलामु अलैकुम चओ, सभिनी चओ वालेकुम सलाम, सभई उथी बीठा, पाण वेही रहो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम सां सभई वेही रहिया, पाण बीही फरमाइण लॻा, मां तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। हिकिड़ो थो चवे नूह नजीउल्लाह आ, ॿियो थो चवे इब्राहिम खलीलुल्लाह आ, ॿियो थो चवे मूसा कलीमुल्लाह आ, को थो चवे दाऊद खलीफतुल्लाह आ, तव्हां मां को थो चवे त हज़रत ईसा रूहुल्लाह आ। पाण फरमाइनि था हाओ बराबरि मां ॿुधो आहे, इहो ईअं या आहे आहे, पर मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, अला व अन हबीबुल्लाह। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह। पाण फरमाइनि था मां तव्हां खां ॿुधो, अव्हां चयो त नूह नजीउल्लाह आहे, बराबरि आहे, अव्हां चयो त दाऊद खलीफतुल्लाह आहे, बराबरि आहे, अव्हां चयो त इब्राहिम खलीलुल्लाह आहे, इहो बराबरि आहे, अव्हां चयो त मूसा कलीमुल्लाह आहे, उहो बराबरि आहे, तव्हां चयो ईसा रूहुल्लाह आहे, मां थो चवां आहे, पर मुंहिंजी ख़बर अथव मां केरु आहियां? अन हबीबुल्लाह। हबीबुल्लाह सभिनि खे मारे वियो, जेको अलाह जो हबीब आहे। अलाह जो चाहे हबीब चइबो आहे महबूब खे, महबूब चइबो आहे प्यारे खे। महबूब फरमाइनि था बराबरि नबियनि खे ख़ुदा शान ॾिनो आहे, नबियनि जी ख़ुदा इज़त कई आहे, नबियनि खे ख़ुदा मक़ाम ॾिना आहिनि, पर अला व अन हबीबुल्लाह, ख़बरदार ॿुधी छॾियो, मुंहिंजो मक़ाम हबीबुल्लाह जो अथव। हाणे हबीबुल्लाह में ऐं कलीमुल्लाह में ऐं खलीलुल्लाह में ऐं नजीउल्लाह में कहिड़ो फ़र्क़ु आहे? सलात पढ़ त ॿुधाईंदो अलाए। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। दोस्तो सम्झण जहिड़ी ॻाल्हि आहे, ईअं कोन चइबो त कलीमुल्लाह जो शान घटि आहे, छो त पाण अहले सुन्नत वल जमात जे बारे में घटि वारी ॻाल्हि त आहे ई कान न। हिकिड़ा चवंदा आहिनि हो घटिया हो वधिया, ईअं चवण बि नबियनि जी तौहीन आहे। नबियनि खे घटि न चइबो, ईअं चइबो त फलाणो फलाणे खां मथे, फलाणो फलाणे खां मथे, फलाणे जो दर्जो फलाणे खां मथे, ईअं भली चओ, बाक़ी ईअं न चओ त फलाणो फलाणे खां घटि। के शाइर कॾहिं कॾहिं शहर में चवंदा आहिनि त यूसुफ जहिड़ा नबी मुंहिंजे नबी जा नौकर आहिनि। इहा गुस्ताखी आहे, इहा छा आहे? अदा चओ चओ छा आहे? बेअदबी आहे। अगरचे हुज़ूर जो शान वॾो आहे, पर उन वॾे शान जो मतिलबु इहो थोरो आहे त वरी ॿिए जी बेइज़ती कजे, ॿिए खे नौकर न चइजे। नबीअ खे नौकर न चइबो,
शान अहिड़ो बयानु कबो जो भली शान जे वारे जो भली शान वॾो पियो बयानु कर, मथे हलंदो वञ। मुंहिंजा अदा शाइरनि खे बि जंहिंखे ख़ुदा तौफ़ीक़ सुठी ॾिए, शेर चवण बि जंहिं तंहिं जो कमु नाहे। हाणे असांजो रिसालो निकिरंदो आहे मदरसे मां अल हुदा, असांजे उस्ताद हिकिड़ो मज़मून लिखियो, मूंखे ॾाढो वणियो, मरहूम महेसर ते, हाजी ग़ुलाम नबी महेसर। इनखे बि ख़ुदा वाह जो क़बूलियत ॾिनी हुई, वाह जो महेसर जे शेर खे। उन चयो आहे, कर सना खण कलम काग़ज़ महेसर, लिखो सना लजपाल जी। बस ईअं सुभान अल्लाह एतिरी चइबो, मां केॾो ज़ोर लॻायो आहे, तव्हां बि चओ सुभान अल्लाह। खण कलम काग़ज़ महेसर, लिखो सना लजपाल जी, रहमतुन वारे मुहम्मद राज जे रखवाल जी। सुठी ॻाल्हि थो करे न साईं, माना ॿिए नबीअ जी तौहीन कोन थो करे त फलाणो नौकर आहे, फलाणो ग़ुलाम आहे, फलाणो हेठि आहे। चए थो ॿियनि सां मुंहिंजो छा, मां पंहिंजे हबीब जी तारीफ़ कयां। खण कलम, चए थो पाण खे थो चए, महेसर पाण खे चयो, महेसर कलम खण, लिख छा कयां। खण कलम काग़ज़ महेसर, लिख सना लजपाल जी, रहमतुन वारे मुहम्मद राज जे रखवाल जी। रहमतुन वारे मुहम्मद राज जे रखवाल जी। अवां बि नबी जी तारीफ़ कंदो, तव्हांखे बि सवाब थींदो। तव्हां बि चओ, खण कलम काग़ज़ महेसर, लिख सना लजपाल जी। खण कलम काग़ज़ महेसर, लिख सना लजपाल जी, रहमतुन वारे मुहम्मद राज जे रखवाल जी। ओ रहमतुन वारे मुहम्मद राज जे रखवाल जी। दुरूद दुरूद मुझे हबीब ते बुलंद आवाज़ आहे। कल मुंहिंजो जलसो हो सेठारजन में, कल उते माण्हू हिकिड़े मूंखे चिठी लिखी, साईं हज़रत बिलाल जी तारीफ़ ॿुधाए। मूं चयोमांसि बिलाल जी ॿुधायां या हबीब ज़ुल जलाल जी ॿुधायां। मां त उन्ही जी तारीफ़ थो कयां जंहिंजी तारीफ़ ख़ुदि ख़ुदा थो करे। बिलाल बि असांखे हुज़ूर जे सदके थो वणे, जे अबू बकर वणे थो त बि मुस्तफ़ा जे सदके, उमर सां प्यार आहे त बि मुस्तफ़ा जे सदके, उस्मान सां प्यार आहे त बि मुस्तफ़ा जे सदके, जे अलीअ सां प्यार आहे त बि मुस्तफ़ा जे सदके। हा न साईं, जंहिंजी तारीफ़ ख़ुदा करे, अल्लाह ताला फरमाईंदो आहे, वरफ़अना लक ज़िक्रक, ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजो ज़िक्र मां रब तुंहिंजे करे बुलंद करे छॾियो आहे। या अल्लाह मुंहिंजो ज़िक्र तो रब कीअं बुलंद कयो, तूं त बेनियाज़ आ, तुंहिंजी ज़ात वहदहू ला शरीक आ, तूं त अल्लाह समद बेनियाज़ आ। मां तुंहिंजो बंदो आहियां, मां तुंहिंजो ख़ल्क़ियल आहियां, मां तुंहिंजो रसूल आहियां। या अल्लाह दर्जो मक़ाम तो रब ॾिनो आ, मां तुंहिंजो नबी आहियां, मुंहिंजो ज़िक्र मुंहिंजे लाइ तो कीअं बुलंद कयो आ। अल्लाह ताला फरमाए थो, इज़ा ज़ुकिरतो ज़ुकिरत मई, ओ मुंहिंजा हबीब तुंहिंजो ज़िक्र मां ईअं बुलंद कयो आहे, जाथे मुंहिंजो नालो हूंदो ताथे तुंहिंजो बि नालो हूंदो। जाथे हुज़ूर जो नालो हूंदो ताथे अलाह जो बि नालो हूंदो, जाथे अलाह जो बि नालो हूंदो ताथे ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु मुहम्मद रसूलुल्लाह, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। मुंहिंजा दोस्त अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात सां गॾु अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह। बांग में चवंदो आहे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, त वरी मथां चवणो पवंदो आहे अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। और फरमाए थो, इज़ा ज़ुकिरतो ज़ुकिरत मई, मुंहिंजा हबीब मां क़ुरान में चयो आहे तुंहिंजो ज़िक्र मां बुलंद फरमायो आहे। कीअं बुलंद कयो आहे, जाथे मुंहिंजो ज़िक्र ताथे तुंहिंजो ज़िक्र। दुरूद दुरूद सलात मुंहिंजे हबीब ते।
अर्ज पे क्यों त कलीमुल्लाह खलीलुल्लाह हबीबुल्लाह में फर्क ॿुधाया न। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो लक़ब आहे हबीबुल्लाह। छा आहे लक़ब? इहो मां हिकु त हदीस मां इहो हासिल कयो आहे। हदीस में पाण फरमाइनि था अला व अना हबीबुल्लाह। ऐं ॿियो ख़ुदि क़ुरान में आहे युहिब्बुकुमुल्लाह जेका आयत हले पई युहिब्बुकुमुल्लाह। ऐं मुंहिंजे नबीअ जा ताबेदारो पैरवी करण वारो तव्हां नबीअ जी ताबेदारी कयो। नबीअ जे सदके तव्हां बि युहिब्बुकुमुल्लाह अव्हां बि नबीअ जे सदके अलाह जा महबूब थी वेंदो। नबी त महबूब आहे पर तव्हां बि नबीअ जी ग़ुलामीअ जे सदके महबूब बणिजी वेंदो। अदा जे नबीअ जो ग़ुलाम महबूब बणिजे त आका त महबूब आहे ई आहे या न आहे? असां वटि दलील आहे त नबी सही महबूब ख़ुदा आहे। कीअं महबूब ख़ुदा आहे जो क़ुरान बि चवे थो त हदीस बि चवे थी। बहरहाल मूसा कलीमुल्लाह आहे। कलीम छा खे चइबो आहे? हुआ यातीना अला तूर सीना वयुनाजी रब्बहू। कलीमुल्लाह उनखे चइबो आहे जेको घरऊं उथंदो आहे, पंधु कंदो आहे, जबल ते चढ़ंदो आहे, तूर सीना ते अची बीहंदो आहे, बीही अर्ज़ु कंदो आहे रब्बे अरनी अंज़ुर इलैक। ओ मौला मूंखे दीदार कराए त मां तुंहिंजी ज़ियारत कयां। पर उन कलीम खे छा वर्दी मिलंदी आहे? लन तरानी। ओ कलीम ॾिसी कोन सघंदे। इहो कलीमुल्लाह आहे। पंधु बि करे, मिंथ बि करे, मेणू बि करे, हली बि अचे, दरखास्त भी करे पर वरी रद्द थी वनेस, मंजूर भी कान थेस। इहो कलीमुल्लाह वल हबीब हुवल्लज़ी यनाम अला फिराशिही। हबीब उनखे चइबो आहे जो मिंथ कोन कंदो आहे, इंतज़ार कोन कंदो आहे, सुतो बिस्तरे ते पियो हूंदो आहे, दरखास्त कोन कंदो आहे। पाण ई पाण रब जिब्रील खे मोकिलींदो आहे। जिब्रील मुस्तफ़ा जा कदम चुमे जागाए अर्शे अल्लाह ते वठी वेंदो आहे। सलात साईं ते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। अल्लाह ने मूंखे ॿुधाए कलीम में फ़र्क़ु ऐं हबीब में फ़र्क़ु सम्झ में आयो? हाँ कोन आयो? सम्झ में अची वियो न साईं? कलीम में ऐं हबीब में इहो फ़र्क़ु आहे जो कलीमुल्लाह दरख़्वास्त कंदो आहे दीदार जे लाइ, उहा रद्द थींदी आहे। अल्लाह जो हबीब दरख़्वास्त कोन कंदो आहे पर इंतज़ार बि कोन कंदो आहे। तव्हां ॿुधो आहे न मेराज जे वाक्यनि में? अॼु मेराज जो वाक्यो त न आहे पर ॿुधो अथव, इशारो करे छॾियां त महबूब करीम जी ज़ात जॾहिं जिब्रील जाॻायो न त पाण फरमायो त जिब्रील तरस, मां गुस्ल कंदुसि, कपिड़ा मटाईंदुसि, पोइ उन खां पोइ बैतुल्लाह जो तवाफ़ कंदुसि, पोइ साईं पाण फरमायो पोइ नफ़िल पढ़ंदुसि, पोइ छा कंदो? पोइ दुआ घुरंदुसि, पोइ हलंदुसि। त जिब्रील खे त हुकुम हो त वठी आहे न साईं? जिब्रील खे हुकुम छा हो त वठी आहे। हुनखे ख़्यालु थियो त जल्दी हले, अलाह जी दरबार आहे। अर्ज़ु कई या रसूल अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात जो हुकुम आहे, महबूब खे वठी आहे, तंहिंजे करे एतिरी देरि न जुगाए। मुंहिंजे महबूब करीम का वर्दी कान ॾिनी, पाण रुगो एतिरो चयूं त मां तड़ कंदुसि, कपिड़ा मटाईंदुसि, तवाफ़ कंदुसि, नफ़िल पढ़ंदुसि, दुआ घुरंदुसि, पोइ हलंदुसि। जिब्रील चयोसीं जल्दी हलणो आहे, ख़ुदा जी दरबार आहे। मुंहिंजा दोस्त अल्लाह पाक वटां वरी ॿियो आर्डर आयो, या जिब्रील अते मुहम्मदन। ओ जिब्रील तकड़ न कर, मुंहिंजे मुहम्मद जी ताबेदारी कर। जीअं मुंहिंजो हबीब चवे तीअं कर, जीअं मुंहिंजो हबीब चवे ईअं कर, तकड़ न आहे। जंहिंखे घुरायो अथमि उहो पंहिंजे भली मर्ज़ी सां अचे। ऐं मुंहिंजो हुकुम आहे ख़ुज़ू ज़ीनतकुम इंद कुल्ल मस्जिदिन। मस्जिद में वञिबो आहे त बि ग़रीबाणे हाल सारू कपिड़ा धपड़ा धोई, तड़ बड़ करे, ॾंदण करे, तेल फणी सुरमो पाए, मस्जिद में बि सींगार सां वञिबो आहे। हे त अलाह जे दरबार में थो अचे, छॾ त हबीब सींगार थी अचे।
तो मुझा दोस्त अज़ीज़ अवा इन्हीं में अंदाज़ो लगायो तो मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को हबीबुल्लाह है उन हबीबुल्लाह जो केॾो वॾो मक़ाम आहे केॾो वॾो मर्तबो आहे जो अल्लाह ताला जल जलालु अमन वालो हबीब पाण ऐलान फरमाए अला व अना हबीबुल्लाह ख़बरदार मां अल्लाह जो हबीब आहियां। ॿी हदीस पाक में नबियनि जे मुक़ाबले में पाण ॻाल्हि मज़ेदार चई अथनि दुरूद पढ़ तव्हां बि ॿुधाए छॾिजाए। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक वसल्लम। वरी ॿियो दफ़ो ज़लात मुंहिंजे हबीब ते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक वसल्लम। नबी करीम जी ॿी हदीस पाक आहे पाण फरमाइनि था आदम व मन दूनहु तहत लिवाई नबी से फरमाइनि था जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो आदम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं सभु नबी मां मुहम्मद जे हमद जे झंडे जे हेठां हूंदा। हमद जो झंडो छाजो झंडो ॾाढे जो छाजो हमद जो उहो कहिड़ो हूंदो कहिड़ी कैफ़ियत हूंदी आहे ख़ुदा खे ख़बर बि ख़ुदा जे रसूल खे। ईअं सम्झ त महबूब फरमाइनि था हमद मुंहिंजे हथ में हूंदो अल्लाह ताला जी हमद तहमीद बयान सिफ़त सलाह मां कंदुसि पोइ उन मुंहिंजे हमद वारे झंडे जे हेठां सभु नबी अची गॾु थींदा। सभु नबी जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई खामद ख़ास खल्के मुहम्मद मुकाई कलमो त करीम ते चिटो चायाई अन मौला कव अंत महबूबी इएं उताई पो लिखी ॾिनाई ॿई सराऊं सैयद खे हबीबन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था बियदी लिवाउल हम्द मुंहिंजे हथ में हमद जो झंडो हूंदो आदम व मन दूनहु तहत लिवाई आदम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं सभु नबी मुंहिंजे इंतज़ार में हूंदा। पाण फरमाइनि था मां पाण महबूब फरमाइनि था मां पाण अॻिते वधी जन्नत जो दर खोलींदुसि जेसीं ताईं मां जन्नत जो दर न खोलींदुसि नबी बि ॿाहिरि बीठा हूंदा। सब नबी ॿाहिरि बीठा हूंदा कंहिं बि नबीअ खे अंदरि अचण जी मोकल कान मिलंदी जेसीं ताईं मुंहिंजो पेर न पवंदो तेसीं ताईं जन्नत में ॿियो को वेंदो ई कोन। महबूब जे रहमत जो दरिया जो शमिया पाण फरमायूं त आए बिलाल अच जी या रसूल अल्लाह तूं माखां बि जन्नत में अॻे वेंदे। बिलाल रोई थो जे मां चौथा ते इब्राहिम नबी 1.25 लख नबी ॿाहिरि हूंदा अॻ में तूं वेंदे जंहिंखां नबी अॻ में न वञनि उन खां बिलाल अॻ में कीअं वेंदो। पाण फरमाए था हा हा ऐं प्यारा बिलाल तूं मूंखां बि अॻ में वेंदे। या रसूल अल्लाह समझायो पाण फरमाइनि था मुंहिंजे अबू बकर खां बि अॻे वेंदे उमर खां बि अॻे वेंदे उस्मान खां बि अॻे वेंदे अलीअ खां बि अॻे वेंदे मुंहिंजी फातिमत ज़हरा हसन हुसैन खां बि अव्वल वेंदे पर मां मुहम्मद करीम खां बि अव्वल वेंदे। ओ मुंहिंजा महबूब मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे बिलाल जे अखियुनि जा ॻोढ़ा वहनि था पिया। पाण फरमाइनि था मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत में प्यादल कोन वेंदुसि पंहिंजे ॾाचीअ ते सवारी करे वेंदुसि ऐं बिलाल मुंहिंजे ॾाचीअ जी मुहार अॻियां अॻियां छिके तूं हलंदे दर त मुंहिंजे सदके खुलंदो पर मुंहिंजो सदको अहिड़ो हूंदो जो मुंहिंजे सदके मुंहिंजो ग़ुलाम अव्वल वेंदो। ॿुधा सोणा जंहिंखे साईं नवाज़े आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया पड़ गई जिस पे नजर बंदे से मौला कर दिया। महबूब जो रहमत जो जराह जोश में अचे त ग़ुलाम खे अलाए छा बनाए छॾे ज़रड़े खे बनाए त आफ़ताब बनाए कतरे खे बनाए त समंदर बनाए। इहा मुंहिंजे आका जी महिरबानी आहे। ऐं मुस्लमान उन आका जे ग़ुलामीअ जे लाइ रब तोखे दावत थो ॾिए इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह जेकॾहिं तव्हां अल्लाह सां प्यार कयो था
फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। रब ताला कुरान में फरमायो आहे त मुंहिंजे महबूब नबीअ जी ग़ुलामी अख़्तियार कयो, उन जी ताबेदारी कयो, उन जे सुन्नतुनि ते हलो, उन जे तरीक़े सां प्यार कयो, उन जे शरीयत खे चिंबड़ी पओ। जेको मुंहिंजे महबूब जे शरीयत खे चिंबड़ी पवंदो, अल्लाह साईं फरमाए थो युहिब्बुकुमुल्लाह, उन सां मां रब प्यार कंदो आहियां। असांजे मथां लाज़िम आहे त असां पंहिंजे नबी करीम अलैहिस्सलाम जी इताअत, मुकम्मिल इताअत कयूं, अहिड़ी इताअत कयूं जो मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात ख़ुशि थियनि। महबूब कॾहिं ख़ुशि थींदो, तॾहिं ख़ुशि थींदो। मां तव्हांखे अॻे 3 जुमे ते ॿुधायो हो त हुज़ूर फरमाईंदा आहिनि मूंखे तव्हांजा आमाल पेश कया वेंदा आहिनि। तुरदु अलैया आमालकुम अमालुकुम, पाण फरमाइनि था तव्हांजा अमल मां मुहम्मद वटि पेश थींदा आहिनि। अवां जूं निमाज़ूं, रोज़ा, हज, ज़कातूं, पर ॿिया नेकी जा कम, बुछड़ा कन्ना सभु मां वटि पेश थींदा आहिनि। हुज़ूर फरमाईंदा आहिनि जॾहिं मां तव्हां जूं नेकियूं ॾिसंदो आहियां त ख़ुशि थी दुआ घुरंदो आहियां, पर जॾहिं तव्हांजा गुनाह ॾिसंदो आहियां त रोई वेहंदो आहियां। अल्लाह ताला जे दरबार में दुआ घुरंदो आहियां त मौला मुंहिंजे उम्मत खे गुनाहनि खां बचाए, मुंहिंजे उम्मत खे ॾोहनि खां पासे रहण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। अदा जेकॾहिं असांजा अमल नबी साईं वटि पेश थियनि, निमाज़ पेश थिए, सुन्नत पेश थिए, नफ़िल पेश थिए, जुमो पेश थिए, त केॾा साईं ख़ुशि थींदा। पर जे असां जूं बदमाशूं, जुआऊं, हराम, शराब, गिलाऊं, गंदगियूं ऐं ॿिया ॾोह पेश थियनि त नबी साईं नाराज़ थियनि, पोइ अदा जे नबी नाराज़ थी पियो त असांजी वाह कहिड़ी आहे? पंहिंजी शफ़ाअत त रसूलुल्लाह कंदो न, उनखे अॻे ई कावड़ायो वेठा हूंदासीं त पोइ कमु कीअं हलंदो? कावड़ायो सोणे नबी खे न, महबूब सां प्यार कयो, महबूब जी इताअत कयो, महबूब जी फरमाबरदारी कयो, नबी साईं जे सुन्नतुनि सां अमल कयो। उन मां असांजे लाइ दीन जी बि भलाई आहे त दुनिया जी बि भलाई आहे। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सहाबी हज़रत अमीर उमर सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु काबतुल्लाह जे तवाफ़ जे दौरान जमल हिजर असवद वटि आयो आहे, उनखे चुमी ॾिबी आहे, तवाफ़ जे दौरान चुमी ॾिबी आहे, बोसो ॾिबो आहे, जन्नत जो पत्थर आहे, काबतुल्लाह जे कुंड में लॻल आहे। पर वाह अमीर उमर, तूं उम्मत खे सबक़ थो ॾीं, चवे थो या हजर अंतल हजर अंत ला तदुर वला तनफउ, ओ पत्थर तो में न को नफ़ो आहे न को नुक़सान आहे। अॼु मां अमीर उमर तोखे हरगिज़ हरगिज़ चुमी कोन ॾियां, पर अॼु मां तोखे इन्हीअ जे करे चुमी थो ॾियां जो मूं पंहिंजे इन अखियुनि सां ॾिठो हो जो मुहम्मद मुस्तफ़ा तोखे चुमी ॾिनी हुई। कंहिं चुमी ॾिनी हुई? अल्लाह जे हबीब। पोइ जॾहिं हबीबुल्लाह तोखे चुमी ॾिनी आहे त अॼु उमर खे बि ॿी वाह कान्हे, तोखे चुमी थो ॾिए इन्हीअ जे करे त रसूलुल्लाह जी चुमी तोखे आयल आहे। ऐं इहा बि हदीस अथव त जेको हजर असवद खे चुमी ॾींदो, क़यामत जे ॾींहं ताईं किरोड़े पद में माण्हू चुमियूं ॾींदा, लहा ऐनान व उज़नान, क़यामत जे ॾींहुं उन पत्थर खे अलाह 2 अखियूं बि ॾींदो, 2 कन बि ॾींदो ऐं ॻाल्हाइण जी ज़ुबान बि ॾींदो। उहो पत्थर नाला खणंदो, मुंहिंजा मौला ही फलाणो हाजी फलाणे साल आयो हो, तवाफ़ कयो हुयईं, मूंखे चुमी ॾिनी हुयईं, तुंहिंजे नबीअ जी सुन्नत पूरी कई हुयईं, ऐं मौला मां सिफ़ारिश थो कयां इनखे जन्नत ॾे वठी वञ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था उन पत्थर जी बि शफ़ाअत क़बूल थींदी। अदा पत्थर सुञाणंदो कंहिंखे? ॾाढे त चओ ॿुधऊं असां बि हाजी साहब खे, कंहिंखे सुञाणंदो? केरु सुञाणंदो? अच्छा सुञाणंदो? पत्थर हाजी खे सुञाणंदो ऐं नबी उम्मती खे कोन सुञाणंदो? अकुल धारियो। ये मुला तव्हांखे गुमराह था कनि, मुला तव्हांखे वाट खां परे था कनि। अदा जे पत्थर हाजीअ खे सुञाणंदो जो हिकिड़ो दफ़ो चुमी ॾिनी अथईसि त ख़ुदा जो कसम आहे जंहिं नबी सां तो लव लॻाई आहे, जंहिं ते कलमो भरियो थी, सो तोखे परे खां सुञाणंदो। पंहिंजे उम्मत खे महबूब सुञाणंदो, अबो अम्मा न सुञाणंदई, ॿाहिरि छॾे वेंदई, यार माइट मिट फिटी करे ॾींदई, को बि तोखे कोन सुञाणंदो, पर सुञाणंदो त आमना जो लाल सुञाणंदो।
नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त मां सुञाणंदुसि हिकिड़ी निशानी बि सुञाणंदुसि। या रसूला कहिड़ी निशानी हूंदी तुंहिंजे उम्मत खे? पाण फरमाए था गुर्रम मुहज्जलीन, मुंहिंजा उम्मती उन्हनि जा 5 ई उज़वा ईअं चिमकंदा जे 5 कल्याण घोड़े जा